अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल हुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुंहिंजा यारा दोस्तों, बुजुर्गो भाईरो, अल्लाह जे पाक कलाम जा सिर्फ चंद लफ्ज़ हिन आजिज़ तिलावत कया आहिनि। अल्लाह अज़्ज़ व जल इरशाद फरमायो, व अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम। ऐं जो कुछ असां तव्हां खे रिज़्क अता कयो आ, उन मां ख़र्च कंदा कयो। असांजे ॾिने मंझां ख़र्च कंदा कयो। जो कुछ तव्हां खे अल्लाह जे तरफ़ां अता थियो आ, उनखे जमा करे रखण, मेड़ण, चूंडण, गॾु करे रखण दुरुस्त नाहे। अल्लाह जे ॾिने मां ख़र्च करण इहो मोमिन बाने जो शान आहे। मोमिननि ऐं मुत्तक़िन जी क़ुरान में जेका वस्फ़ बयान थी आहे, रब्बुल आलमीन फरमायो, व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िकून। जो कुछ असां उन्हनि खे अता कयो आहे, रिज़्क ॾिनो आहे, उन मज़ा ख़र्च कंदा रहंदा आहिनि। व अनफिकू इहो अमर आहे, ऐं अमर वुजूब ते दलालत कंदो आहे। जो कुछ अल्लाह ताला ॾिनो आहे, उन खे ख़र्च करण बाने जे मथां वाजिब आहे, लाज़िम आहे, ज़रूरी आहे। हिकिड़नि माण्हुनि खे चूस थींदी आहे गॾु करण जी। न पाण खाईंदा, न ॿियनि खे खाइण सहंदा। इहो तरीक़ो बख़ीलनि जो आहे, अल्लाह जे दुश्मननि जो आहे। अल बख़ील अदुव्वुल्लाह है वलो कान आबिदा। बख़ील अल्लाह जो दुश्मन आहे, भली खणी आबिद ऐं ज़ाहिद हुजे। अस्सखी हबीबुल्लाह है वलो कान फासिका। सखी अल्लाह जो दोस्त आहे, भली खणी गदलो गुनहगार छो न हुजे। अल्लाह जी दोस्ती ऐं दुश्मनी जो मेयार ॿुधो छा आहे? अल्लाह जी दोस्ती ऐं दुश्मनी जो मेयार छा आहे? अल्लाह जा दोस्त केर आहिनि, दुश्मन केर आहिनि? मदीने वारे साईं निशानदेही फरमाई त जेके रब जे रस्ते में ख़र्च करण वारा आहिनि, इहे अल्लाह जा दोस्त आहिनि। को ॿियनि अमलनि में खणी कोताही थी वञनि थी, गदला गुनहगार बि आहिनि, पर जेकॾहिं ख़र्च करण वारा, ख़ैरात करण वारा आहिनि, त इहा ख़ैरात उन्हनि जे ॿियनि अमलनि खे ढक ढके छॾी।
पर्दो पनाह जो ढके छॾींदी, उनजे ऐबनि ते पर्दो पइजी वेंदो। पर जेकॾहिं आबिद ज़ाहिद आ, सालिह आ, सूफ़ी आ, ज़ाकिर आ, नेकोकार आ, पर बख़ील आ, अल्लाह जे राह में ख़र्च करण में कोताही करण वारो आ, त पोइ इबादतुनि जे बावजूद बि उन जो नालो अल्लाह जे दुश्मननि में लिखजी थो वञे। इहा का मामूली ॻाल्हि त कोन्हे न। अल्लाह जी दोस्ती ऐं अल्लाह जी दुश्मनी का मामूली ॻाल्हि आहे। पोइ तव्हां छा था चओ, पंहिंजो नालो अल्लाह जे दोस्तनि में लिखाईंदो या दुश्मननि में? सची सची ॿुधायो जी। ऐं जॾहिं तव्हां ख़र्च करण शुरू कयो त उन जो अंदाज़ छा आहे, मेयार छा आहे, तरीक़ेकार छा आहे, ऐं ख़र्च किथे कंदो, कहिड़े अंदाज़ में कंदो, कंहिं ते कंदो। मुंहिंजे सोणे हबीब मदीने वारे साईं फरमायो त जॾहिं सही मुस्लिम जी हदीस आ, इज़ा अअतल्लाहु अहदकुम खैरन फलयब्दा बिनफ्सिही व अहलि बैतिही। जॾहिं अल्लाह तव्हां मां कंहिंखे बि माल ॾिए ऐं ख़र्च करण शुरू करे त पहिरीं पहिरीं पंहिंजे सिर ते ख़र्च करे। पहिरीं पहिरीं पंहिंजो पाण ते ख़र्च करे। व अहल बैतिही, ऐं पोइ ॿिए नंबर ते पंहिंजे घर वारनि ते ख़र्च करे। ज़ाल ते, पुट ते, न्याणी ते, बचड़नि ते, घर जे भातियुनि ते। पहिरीं पंहिंजो सिर, पोइ घर वारा। हाँ, उन खां पोइ अञा माल वधीक अथसि, पोइ ग़रीब, गुरबा, मिसकीन, मोहताज, यतीम, बेवायूं, औरतूं, भली उन्हनि खे ॾिए, पर शुरूआत पंहिंजे सिर खां, पंहिंजे बचनि खां। ऐं जेकॾहिं पंहिंजे पाण ते ख़र्च थो करे त उन ख़र्च जी हैसियत छा आहे? पंहिंजे बचनि ते ख़र्च थो करे त उन ख़र्च जी हैसियत छा आहे? अल्लाह वटि उहो ख़र्च कहिड़े खाते में लिखिजे थो, कहिड़े खाते में वियो? मदीने वारे साईं फरमायो, मुस्नद अहमद बिन हंबल में ऐं सुनन कुबरा नसाई जे अंदर रिवायत आ, मा अतअमत नफ्सक फहुव लक सदक़तुन। जेको पंहिंजे सिर खे खाराई हुई न, इहो बि तुंहिंजे लाइ सदको लिखजी वियो, ख़ैरात लिखजी। खाधी पाण लिखजी वई ख़ैरात। बोतल वठी पीतई, कुकड़ वठी उहो घर में पचाए रधाए खाधी, बिरयानी ठाही, ओड़ पुलाव ठाही, पाण खाधी, पंहिंजो पेट भरी, पंहिंजे बचनि खे खाराई, लिखजी वियो सदके ऐं ख़ैरात में। वमा अतअमत वलदक फहुव लक सदक़तुन। जेको पंहिंजे पुट खे खाराई, इहो बि तुंहिंजे लाइ सदको लिखजी वियो, इहा बि ख़ैरात लिखजी वई। वमा अतअमत ज़ौजक फहुव लक सदक़तुन। जेको घर वारी खे खाराई, पंहिंजी ज़ाल खे खाराई, इहो बि तुंहिंजो सदको लिखजी वियो। वमा अतअमत खादिमक फहुव लक सदक़। जेको पंहिंजे नौकर खे, पंहिंजे खादिम खे खाराई, इहो बि तुंहिंजे लाइ सदको लिखजी वियो। पुट ॻाल्हि सम्झ में आई? असीं त ईअं सम्झंदा आहियूं त ख़ैरात उहा आहे जेका मिसकीननि खे या मस्जिदुनि में या मदरसनि में मुसाफ़िरनि खे, तालिबनि खे, इहा ख़ैरात आहे। ऐं मौलवियुनि बि ईअं ॿुधायो आहे
बाबा मुआरे मदरसे में ॾींदी त पोइ वाह जो सवाब थींदी। मदीने वारे साईं फरमाए ही मौलवी जी फतवा है, मदीने वारे साईं जी फतवा। मुझे लजपाल नबी जी फतवा। सोने हबीब फरमायो तो जेको ज़ाल के खाराई इहा बि ख़ैरात है, जेको पुट के खाराई सो बि ख़ैरात है, जेको नौकर चाकर के खाराई सो बि ख़ैरात है, जेको पंहिंजे पेट में खाधई सो बि ख़ैरात। खैरुकुम अनफउकुम लिअहलिही, तव्हां में सभिनी खां भले में भलो माण्हू उहो आहे जेको पंहिंजे घर वारनि खे वधीक नफ़े ॾियण वारो आहे। उनजूं ज़रूरतूं पूरियूं करे, तेल वठी ॾिएसि, मुसाग वठी ॾिएसि, लटो कपिड़ो वठी ॾिएसि, अंगरड़ा पूरा करेसि, जाशे खपेसि उहा वठी ॾिएसि। उहो बेड़ी फरमाइश न करे त मूंखे सोनी 7 सुरी दोरी वठी ॾे, अला उन्हनि खे बि साञा ॾींदो। सोने हबीब मदीने वारे साईं फरमायो सही मुस्लिम में ऐं मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस आहे, नफ़क़तुर रजुले अला अहलिही सदक़तुन, माण्हू जो पंहिंजे घर वारनि ते ख़र्च करणु इहो बि ख़ैरात आहे। पंहिंजे बचड़नि ते ख़ैरात करणु इहो बि, पर इन ख़ैरात जो अजुर ख़बर अथव केतिरो आहे? मज़ो नथो अचे मूंखे। सुभान अल्लाह। मस्जिद ठहे थी, उते बि तव्हां 5 बोरियूं सीमेंट जूं वठी ॾिनियूं, ख़ैरात आहे, सवाब आहे जी। मदरसे में तालिबनि खे ॾिनो आहे, इहा बि ख़ैरात आहे, इन जो बजुर आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं यतीम बचड़े ते ख़र्च कयो, इहा बि ख़ैरात आहे। मिस्कीन, गरीब, मोहताज, मुसाफ़िर, परदेसी, उन्हनि ते ख़र्च कयव, को रस्तो ठहरायव, को खूह खोटरायव, किथे नलको लॻरायव, का पुल ठहरायव, कंहिं रस्ते ते पाणी जी सबील लॻरायव, को वण पोखे छॾियव, का नहर खोटराए छॾियव, किथे पुल ठहराए छॾियव, इहे सभु ख़ैरातूं आहिनि। पर ॿुधो मुंहिंजे लजपाल नबी जो फरमान, साईं था फरमाइनि इन मिन नफ़क़तिल्लती तुदाअफ़ बिसबअमियत दैफिन नफ़क़तिर रजुल अला नफ्सिही व आलि बैतिही। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सोने हबीब फरमायो त छा बि ख़ैरात कयो था, जेको बि ॿेर ख़ुदा जे रस्ते में ख़र्च कयो था, उन ते तव्हांखे हिकूण अजुर ऐं सवाब मिलंदो। पर पंहिंजे सिर ते, पंहिंजे बचन ते जेको ख़र्च कयो था, इन जो तव्हांखे 700 गुना वधीक अजुर मिलंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। भली मौलवी जे मदरसे में चंदो ॾे, अजुर मिलंदी। भली तूं यतीम, मिस्कीन, गरीब खे बि अजुर मिलंदी, तुंहिंजो ज़रो बि ज़ायो न थींदो आहे, सवाब मिलंदी। पर हिकूण जेको ज़ाल ते ख़र्च कई 700 भेरा वधीक, जेको पुट ते ख़र्च कई 700 भेरा वधीक, जेको न्याणी निमाणी ते ख़र्च कई 700 भेरा वधीक। पर जेको पंहिंजे सिर ते ख़र्च कई, सुठड़ो कपिड़ो वठी पातुई, चादर पातई, पटको पातुई, सुठो रधे पचाए पंहिंजे पेट में खाधुई, 700 भेरा वधीक तोखे अजुर ऐं सवाब मिलंदो।
सुभान अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बाहर खैरात तॾहिं कयो मदरसन में खानकाहुनि में मुसाफ़िर खाननि में भली कयो पर तॾहिं कयो जॾहिं पंहिंजे बचनि जो कोत पूरो करे चुका हुजो उन्हनि जूं ज़रूरतूं पूरियूं करे चुका हुजो पोइ भली तव्हां ॿियनि जायुनि ते वञी ख़र्च कंदा कयो छो त मुंहिंजे सोणे हबीब फरमायो सही बुखारी जे अंदरि सही मुस्लिम जे अंदरि हदीस आहे खैरु सदक़त अन ज़हर खिनन भली खैरात उहा है जेका पंहिंजे ज़रूरतुनि खां पूराए थियण खां बाद में खैरात कई वञे वल यदुल उलिया खैरुम मिनल यद सुफला सुभान अल्लाह। हाफ़िज़ हेॾे ॾिस मूरे मुझे सोने हबीब फरमायो त हेठे हथ खां मथियों हथ भलो वेठा हुजो हिकिड़ो हथ हेठियों आहे ॿियो हथ मथियों आहे हेठियों हथ वठण वारो मथियों हथ ॾियण वारो सुभान अल्लाह। कुर्बान वञा या रसूल अल्लाह तुंहिंजे लफ़्ज़नि तां सदके वञा तुंहिंजे मिसाल ॾियण तां सदके वञा अहिड़ा लफ़्ज़ कंहिंखे ॻाल्हाइण ई ॾांहुं न ईंदा जहिड़ा दिल पर मोहम्मद लफ़्ज़ ॻाल्हाइनि साईं फरमाइनि था त हेठे हथ खां मथियों हथ भलो मथियों हथ ॾियण वारो आहे हेठियों हथ वठण वारो आहे मुंहिंजा दोस्तो तव्हां वठण वारा न बणिजो पर तव्हां ॾियण वारा बणिजो सुभान अल्लाह। खाइण सिखायो त खाराइण बि सिखो पीअण सिखायो त प्यारण बि सिखो जे वठण ॼाणो था त ॾियण बि ॼाणण सिखो सुभान अल्लाह। मुंहिंजे लजपाल नबी फरमायो त मथे हथ जो शान भलो आहे हेठे हथ खां तव्हांजो हथ हेठियो हूंदो या मथियो असां त नंढपण में ई ॿुधंदासीं हेठि हणो या मथी हणो सुभान अल्लाह। मथी हणो हुजे तव्हांजो हथ ॾियण वारो हुजे वरी चवंदोसीं हुजे त ॾिया न हथ ई गंज बुखियो केरु बुखो ॾे सुभान अल्लाह। ॾियण ते दिलि सां हुजे को बि अहिड़ो कोन्हे जेको चए त मां भींगियो आहियां कुझु बि कोन्हे हर हिक खे अलाह ॾिनो आहे को बि शिकायत न करे मुंहिंजे रब जी दाह न कयो रब हर कंहिंखे ॾिए थो पर ॾिए थो हाल सां जे गॾु करे रखंदे त नियत न ॾियण जी हूंदी त पोइ रब बि उहे ॾींदो ई न बाबा साईं जन मिठड़ा मिसाल ॾींदा त ओसारी कंदो आहे न राज़ो त पोइ सिर हथ में हूंदसि ॿी सिर न मिलंदसि उहा सिर लॻाईंदो चवंदो आ त ॿी मिलंदसि सुभान अल्लाह। सिर लॻाए चवंदो आ ॾिठो अथव न राज़े मज़ूर जो कमु सुभान अल्लाह। आ चवंदो आ त ॿी मिलंदसि हिकिड़ी हथ में हूंदसि भला जे हरू भरू ॾिएसि त मथो खणी छॾ
रब ॾिनो आहे पर तूं बि ॾियणु सिख अल्लाह ॾिए थो तूं बि ॾियणु सिख जेतिरो ॾींदे ओतिरो रब वधाए ॾींदुई हिकु न ॾींदे ॾहूं न ॾींदुई ॾहूं न ॾींदे 100 गुना ॾींदुई 100 गुना ॾींदे 1000 गुना रब ॾींदुई सुभान अल्लाह तूं 5 ॾे तरफ़ 50 ॾेई तूं 50 ॾे तरफ़ 500 ॾेई तूं 500 ॾे तरफ़ 5000 ॾेई तूं 5000 ॾे तरफ़ तोखे 5 लख ॾे सुभान अल्लाह पर जे न ॾींदे त पोइ वरी मिलंदी घोड़ो न दाहूं थो करी त मूंखे मिले कोन थो मुझे सोने हबीब फरमायो त मथे हथ जो शान हेठे हथ खां अल्लाह वबदा बिमन तऊन को जॾहिं ॾियणु शुरू करी त शुरूआत आगाज़ इब्तिदा उतों कजाए जेको तुंहिंजो अयाल आहे जंहिंजी रोज़ी तुंहिंजे मथां रब रखी आहे ज़ाल तुंहिंजे अयाल में आ पुट तुंहिंजो अयाल आ नाबालग न्याणी तुंहिंजो अयाल आ नाबालग औलाद तुंहिंजे अयाल में आ जंहिंजो नान नफ़को तुंहिंजे मथां तुंहिंजे ज़िम्मे आ शुरूआत करी त उन्हनि खां कर उन्हनि जूं ज़रूरतूं पूरियूं थी वञनि त पोइ तूं ॿिए पासे ॾियणु शुरू कर सुभान अल्लाह हिकड़ा त ॾियण फ़ाइदे वारा हूंदा आहिनि हिकड़ा ॾियण वरी अहिड़ा जंहिंजो को फ़ाइदो ई कोन्हे मिसाल पास पासे त पढ़ थो वञी चाहियां पीर ते पढ़ हाणे पढ़ पीरनि जे मथां 100 चादरूं पियूं आहिनि हिकिड़ो पढ़ घणे थो मिले हींअर फुल्को बि 200 रुपए जो त हूंदो सुठो पढ़ जेको आहे उहो त 2-3 रुपए जो आहे जेके सोने कलंदर लाल शाहबाज ते था पवनि या साईं भिटधणी बादशाह ते ऐं शाह गोदड़े ते ऐं पंहिंजो बरोचन वारो पीउ जेको आहे साईं गाजी शाह साईं 2-2 जो पढ़ हाणे उहे पढ़ पिया आहिनि पोइ मलंग मवाली उहे पोइ वरी इन में कहिड़ो फ़ाइदो इन में कहिड़ो नफ़ो वञी ॿिया ॿारींदा दरगाहुनि जे मथां वञी दरगाहुनि ते पढ़नि ते पढ़ 100 पढ़ चढ़िया पिया आहिनि मिठा इन पढ़ पाइण खां उहो भलो आहे जो के निमाणे मिसकीन जे वटि लटो न हुजे जे वटि कपिड़ो न हुजे वञी उन खे पाराए इन पढ़ खां वधीक अजुर ऐं सवाब उते मिलंदी सुभान अल्लाह मां पढ़ण जो मुखालिफ़ न आहियां मदावरी जो ज़ुबानी साईं साईं पढ़ण को झले पढ़ मुंहिंजे मुर्शिद जे दरगाह ते पढ़ पिया आहिनि मां मन न कंदो आहियां पर तरीक़ो सेखारियां थो न त जेकॾहिं पढ़ ते बि तूं ख़र्च करीं थो न उहे 2000 जेकॾहिं ग़रीब जे मथां ख़र्च करीं त केतिरो अजुर मिलंदो ये 2000 पढ़ वारा के अहले सुन्नत जे मदरसे ते के तालिब खे वञी ॾे जेको क़ुरान जो हाफ़िज़ थो थिए जेको दीन जो आलिम थो थिए ओ मिठा जेके 10 देगियूं वञी सुखा बासियूं अथई इहे 10 देगियुनि ते जेके चांवर न अथई जेके उते वञी छेला कुठई जेकी वञी मिठा उते पाॾो कुठई मवालियुनि खाधो मवाली खाई न निमाज़ न रोज़ो मवाली तुंहिंजे इन पढ़नि जे पैसनि खे खपाए ऐं तुंहिंजे इन सुखाउनि वारा इहे जेकी पाॾा आहिनि उहे खपाए उन मां वञी चर्स वठंदा भंग वठंदा नशा वञी कंदा बेहयाई जा कम वञी कंदा
उन्हें जे बजाए के आले सुन्नत जे मदरसे ते वनी ये 10 देगियूं जेके पासियूं थई ये वनी मदरसे जे तालिबन ते खर्च कर, आलमन ते खर्च कर, त अल्लाह तोखे खैरात जो भी सवाब दींदो, त इन सां गॾु आलमन जी मदद जो भी अजर ऐं सवाब बिठो सवाब तोखे। सुभान अल्लाह। खर्च हिकिड़ो सवाब बिठो। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकिड़ी हदीस मुंहिंजे साम्हूं आई आहे, ॿुधंदो त लिंग छिरकी वेंदव। जे छिरक न भरियो त माना तव्हांजी दिलि हाज़ुर कोन्हे, तव्हां हदीस ॿुधी कोन्हे। मुझे सोने हबीब जी हदीस आ, इमाम तबरानी आंदी आ, इमाम बैहकी रिवायत आंदी आ। मुझे सोने हबीब फरमायो कफा बिल मरए इस्मन अन युदय्य मन यकूत। माण्हू जे लाइ वॾे में वॾो गुनाह इहो आ जो जंहिंजो कूत उन जे मथां हुजे पर उन्हनि खे कूत न पहुचाए, जंहिंजो ख़र्च उन जे ज़िम्मे हुजे उन्हनि खे ख़र्च न ॾे, इन जहिड़ो ॿियो को गुनाह आहे ई कोन। ज़ाल जो ज़िम्मो हो न तुंहिंजे मथां, पुट जो ज़िम्मो हो न तुंहिंजे मथां, बच्चन जो ज़िम्मो हो तुंहिंजे मथां। जेकॾहिं उन्हनि जो उहो जेका ज़रूरत जी शइ न ॾिनई, न पूराओ कई त तो जहिड़ो ॿियो को गुनहगार थी नथो सघे। पुट ॻाल्हि सम्झ में आई? पर हिकिड़ी कम जहिड़ी हदीस आहे। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो आ, भले में भली खैरात इहा अथव जो अहिड़े रिश्तेदार खे ॾियो जेको तव्हां सां दिलि में पोशीद बोझ रखंदड़ो आ, दुश्मनी रखंदड़ो आ। सड़ंदो अथई तुंहिंजा अच्छा कपिड़ा ॾिसे त साड़ में सड़ंदो अथई, भुजंदो अथई। पुट इहा फितरी ॻाल्हि अथव। जंहिंखे रब नवाज़ींदो आहे न, जेके पंहिंजा माइट वेझा अज़ीज़ हूंदा आहिनि, वॾी कावड़ उन्हनि खे लॻंदी। मुंहिंजा अच्छा कपिड़ा साड़ो ला न सहनि, जन्नत ॾिसी साम्हूं जहन्नम मंझि जलनि, मुंहिंजा मान वधनि हुननि साड़ो सूर जो। सुभान अल्लाह। अच्छा कपिड़ा, सुठा साफ़ कपिड़ा, मथे ते पटको ॿधो पियो आहे, साई चादर अतरो मखियो पियो आहे, ॼणु जन्नती जवान थो अचे पियो। हे साम्हूं जन्नत ॾिसी ऐं हुनखे वरी अंदर में हसद वारी बाहि जहन्नम वारी अंदर पई साड़ींदसि। सुभान अल्लाह। मुंहिंजा अच्छा कपिड़ा साड़ो ला न सहनि, जन्नत ॾिसी साम्हूं जन्म मंझि जलनि, मुंहिंजा मान वधनि हुननि साड़ो सूर जो। सुभान अल्लाह। पर तव्हां हसद न रखोसि, तव्हां बुग़्ज़ न रखोसि, तव्हां कीनो न रखोसि, तव्हां वटि जे ज़रूरत खां वधीक शइ आहे त ॾियारे मोकिलियोसि। सुभान अल्लाह। केॾी महिल फ्रूट वधीक चएव त फ्रूट ॾियारे मोकिलियोसि, केॾी महिल
उनखे पैसो ढोकड़ ॾियारे मोकिलियोसि, केॾी महिल कपिड़नि जो जोड़ो वठी मोकिलियोसि। साईं फरमाइनि था वॾे में वॾी भले में भली ख़ैरात इहा अथव। भले में भली ख़ैरात इहा। मां बि हदीस पढ़ी, मूसा में हिकिड़ो वॾो कुर्बदार आहे, वॾी मूसा मोहबत। मां वञा मदीने शरीफ़ त हुतो वठी अचां, कॾहिं कपिड़नि जो जोड़ो, कॾहिं टोपी, कॾहिं सही मुंहिंजा मुसलो, कॾहिं अतर मोकिलियासि। आख़िर चवाए मोकिलियईं त भाउ चयोसि वञी त अञा जे चए 2-3 ॾींहं मां जहिड़ो हुजां त महिरबानी करे मूं ॾे न मोकिलियो। ॿुधो सम्झो था न। मुझे सोने हबीब फरमायो आ, जेको दिल में पोशीदा तव्हां सां बुग़्ज़ रखण वारो आ, अदावत रखण वारो आ, तव्हां उन खे ख़ैरात ॾियो। इहा भले खां भली ख़ैरात अथव। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम। इमाम तिर्मिज़ी रिवायत आंदी आ, इमाम नसाई भी रिवायत आंदी आ। मुझे सोने हबीब फरमायो त मिस्कीन खे ख़ैरात ॾियण भी सवाब आ, माइट खे ख़ैरात ॾियण भी सवाब आ, पर मिस्कीन खे अजर हिकूण आ, माइट खे ख़ैरात ॾियण सवाब पीणा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिकिड़ो ख़ैरात जो सवाब, ॿियो वरी ॻाढा ते कढण जो सवाब, रिश्तेदारी सिल रहमी जो सवाब। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब फरमायो, अय्युमा रजुलिन अताहु इब्नु अम्मी फसअलहु मिन फदलिही फमनअहु अल्लाह फदलहु यौमल क़ियामह। इमाम तबरानी माजम औसत में थियो ही रिवायत आणे। मुझे लजपाल नबी फरमायो त हिकिड़ो माण्हू खुशहाल आ, मालदार आ, उन जो सौट मिस्कीन आ, गरीब आ, उहो सौट हिन वटि हली आयो, मां ज़रूरतमंद आहियां, मूंखे हीअ शइ खपे थी। अच्छा पर न ॾिनईंसि सौट खे। वेठो माइट अज़ीज़ रिश्तेदार आयो, मोटाए छॾियईंसि। मिस्कीन खे माइट खे मोटाए छॾियईं। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, अल्लाह पंहिंजो फज़ल, पंहिंजी रहमत इन खां ईअं बंदि करे छॾींदो जीअं हूंदे सूंदे हिन माइट खां बंदि कयो हुयो। तो पंहिंजे रिश्तेदार खे न ॾिनो हो न, हुई बि सही, खाली मोटाईसि। हाणे मूंखां कहिड़ो मोह वठी थो घुरी? जन्नत थो घुरी न, मुंहिंजूं नेमतूं थो घुरी, कोन ॾींदो छा? हे उन्हनि खे ॾींदुसि जेके पंहिंजे रिश्तेदारनि जे लाइ दिलि खुलियल रखंदा हुया, उन्हनि ते ख़र्च कंदा हुया, उन्हनि जूं हाजतूं ज़रूरतूं पूरियूं कंदा हुया। अॼु मां अल्लाह उन्हनि जूं हाजतूं ज़रूरतूं पूरियूं कंदुसि। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका या हबीब। ॿुधो ॿुधो ओ करमपुर वारो, ॿुधो, जहिड़ी माइट खे त ॾियो, पर जेको रिश्तेदार गुज़ारे वञे, दुनिया खां पर्दो करे वञे, क़ब्र में पइजी वञे, त उन जे नाले ते बि ख़ैरात कंदा कयो। मसलो त ॿुधाइबो न ॿिनी पासनि जो।
सब हिक जड़ा कोनन, पंजे आंगुरियूं बराबर कोनन, के त सखी वेठा आहिनि। मुझे सोने हबीब फरमायो मा मिन अहल बैतिन यमूत मिनहुम मय्यतुन फयतसद्दकून अन्हु बाद मौतिही इल्ला अहदाहा इलैहि जिब्रील अलैहि सलाम अला तबकिन मिन नूर। सुभान अल्लाह। कंहिंजो को घर जो भाती फौत थी वियो, कंहिंजो को अज़ीज़ फौत थी वियो, पोइ छा थो करे पंहिंजे घर मां ख़ैरात कढी उन मैयत जे नाले ते ख़ैरात थो करे। कदे भत ख़ैरात कई, कदे मानी बोड़ ख़ैरात कई, कदे कपड़ो ख़ैरात कई, कदे पैसो ख़ैरात कई। साईं फरमाइनि था उन जो हदियो करे चे तो ही हदियो ही सूखड़ी पंहिंजे फलाणे मैयत ॾे थो मोकिलिया। जेॾीमहिल ही ख़ैरात थो करे रब जिब्रील खे थो हुकुम ॾे, जिब्रील इहा ख़ैरात खण नूर जे तबक में विझी उन कब्र वारे खे पहुचाए आ, ॿुधाईस तुंहिंजे फलाणे रिश्तेदार तोॾे ही तोहफ़ो मोकिलियो आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। माण्हू मरी विया मिट्टी में उनखे ख़ैरात छो था कयो? हे पिणे जी ॻाल्हि आहे छा? मदीने वारे साईं जो फरमान आहे, मुंहिंजे लजपाल नबी जी हदीस आहे, तू माण्हुनि खे रोकींदो त ईसाले सवाब छो था कयो? मैयतनि जे लाइ ख़ैरात छो था कयो? हेॾे निहार मुंहिंजे सोणे हबीब फरमायो त जिब्रील अमीन खे रब हुकुम थो ॾिए त या नूर जे तबक में इहो तोहफ़ो खणी वञ। पोइ कीअं थो जिब्रील खणी वञे? हदीस जा लफ़्ज़ ॿुधो त हीअ हदीस अथव माजम औसत जे अंदर इमाम तबरानी हदीस आंदी आहे, जिल्द 6 सुफ़ो नंबर 315। ॻाल्हि दलील सां कबी न, जट जो घाटो फंजबो। सुभान अल्लाह। पाण बि जट आहे, जट जो पुट बि आहे। इल्म हुजे सां त ईअं एतिराज़ न करे। मुझे सोने हबीब फरमायो जिब्रील नूर जे तबक में विझी उहो हदियो, उहा सूखड़ी, उहा ख़ैरात खणी सुम यकिफ अला शफीरिल कब्र, पोइ उहो जिब्रील अमीन कब्र जे किनारे अचे बीहे थो। फयकूल, पोइ जिब्रील थो चवे या साहिबल कब्रिल अमीन के ओ सोड़ी सामी में सुतल मैयत फलाना हाज़ी हदीयतुन अहदाहा इलैक अहलुक। ही सूखड़िया जेको तुंहिंजे पुट, तुंहिंजे ज़ाल, तुंहिंजे भाउ, तुंहिंजे चाचे, तुंहिंजे सौट, तुंहिंजे मासात, तुंहिंजे घर वारनि ही तोॾे सूखड़ी मोकिली आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। फक़बलहा, पोइ तू सूखड़ी कबूल कर। फयदखुल अलैहि, पोइ उहो अजर ऐं सवाब उन जी कब्र में दाख़िल थो थिए। फयफरह बिहा, पोइ मैयत ख़ुशि थी थो वञे, मैयत खे फरहत थी मिली वञे। वयस्तबशिर, ऐं ख़ुशीअ में बहकी थो पवे, टिड़ी थो पवे। वयहज़न जीरानहु الذين ला युहदा इलैहिम बिशैइन, त उन कब्र जे पासे में जेके ॿियूं कब्रूं आहिनि, जन कब्रुनि ॾे कंहिं बि ईसाले सवाब न कयो, ख़ैरात उन्हनि जे तरफ़ां न थी, उहे पासे जे कब्रुनि वारा गमज़दा थी, ॾुखारा थी पवनि त अल्लाह मुंहिंजे अते बि मूंखे यादि न कयो, मुंहिंजे अबे बि मूंखे यादि न कयो, अड़े मुंहिंजी ज़ाल बि मूंखे यादि न कयो। हेॾी माल दौलत कमाए ॾिनी मान, मुंहिंजे नाले ते कुझु न कढियऊं।
उहे पाड़े जे कब्रुन वारा उहे कमसदा थी पवन था, दुखारा थी पवन था, पर जेडे तोहफो आयो आ वो मैयत पंहिंजे कब्र में खुशीअ में टिड़ी पवंदो आ। सुभान अल्लाह। हदीस जा 2 लफ़्ज़ ॿुधण जहिड़ा आहिनि, यफरा व यस्तबशिर, फरहत वारो थो थिए ऐं ख़ुशीअ में मसरूफ़ थी थो वञे। रब दौलत ॾेई पैसो ॾेई त पोइ चेरनि ते बि ख़र्च कर, त मैयतनि ते बि ख़र्च कर, चेरनि जी बि संभाल लहंदो कर, त कब्रुनि वारनि जी बि संभाल लहंदो कर। सुभान अल्लाह। ओ मिठा पंहिंजे पैसनि ते नांग बणिजी न वेहो, कारीगर बणिजी उन्हनि खे जमा करे गॾु करण वारो बख़ील ऐं कंजूस बणिजी न वेहो, पर सखी थी पंहिंजे बचनि ते बि ख़र्च कर, घर वारनि ते बि ख़र्च कर, अज़ीज़नि करीबनि ते बि, छेड़नि ते बि, मैयतनि ते बि ख़र्च कर। अल्लाह जे राह में मदरसनि ते, मुसाफ़िर खाननि ते, ग़रीबनि ते, बेवाहनि ते, बेसमरनि ते, परदेसियुनि ते, मुसाफ़िरनि ते बि ख़र्च कंदो कर। सुभान अल्लाह। हर फ़क़ीर दी इज़्ज़त करी, मत ख़्वाजा ख़िदर हयात हुई, हर पानी दी इज़्ज़त करी वो मता इहो आब हयात हुई, हर कागज़ दी इज़्ज़त करी मता कुरान दी आयात हुई, हर काफ़िले दी इज़्ज़त करी मता सोने नबी दा साथ हुई। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हर काफ़िले जी इज़्ज़त कंदो कर, हर मुसाफ़िर जी इज़्ज़त ऐं ख़िदमत कंदो कर। खुदा ॼाणे कहिड़ो काफ़िलो कहिड़ो हुजे, के काफ़िले वारा केर हुजनि। मूंखे वाक़ियो यादि थो अचे पियो, तव्हांजो तवजो चाहींदुसि, बिल्कुलु मूंखे ध्यानु कयो, दिलनि खे हाज़िर कयो, त मां हिकिड़ो वाक़ियो थो ॿुधायां। मुझे सोने हबीब मदीने वारे साईं जा बचड़ा जॾहिं करबला में आया, मर्द जेकी बुया शहीद थी विया, सवाए बीमार ज़ैनुल आबिदीन जे इमाम अली अकबर शहीद थी वियो, अली असगर शहीद थी वियो, हज़रत कासिम शहीद थी वियो। पो ज़ालिमन शहीद करण खां पोइ अञा बि उन्हनि जी दिलि न ठरी, वरी नबी जे अहल बैतन जे ख़ैमन खे बाहि ॾेई साड़ियूं, ख़ैमा सड़ी विया। परदेस में माण्हू को सामान त खणी घणो न निकिरंदो आहे न, पर पाइण जा कपिड़ा या जेके ज़रूरत जो सामान उहो खणी निकिरंदो आहे ज़रूर सफ़र जे लाइ। जेॾी महिल उन्हनि ख़ैमन खे बाहि लॻी त बीबियुनि पाक दामननि जा जेकी कपिड़ा हुया उहे बि उन बाहियुनि में जली विया। हिकिड़ो इमाम ज़ैनुल आबिदीन ऐं ॿिया पाक हरमैन मिठे मोहम्मद करीम जा, जन में हज़रत इमाम हुसैन जी भेण हज़रत बीबी फातिमत ज़हरा जी न्याणी बीबी ज़ैनब साइण, बीबी उम्मे कलसूम, हज़रत बीबी साइण शहरबानो हज़रत बीबी रुबाबा जेका इमाम अली असगर जी जीजल अमड़ हुई। उन काफ़िले जे अंदर हज़रत इमाम हुसैन जो पाक घराणो आ, मुझे दिल पर मोहम्मद करीम जो पाक घराणो उन खे कैद कयो वियो, ज़ंजीरनि में रसन में कैद कयो वियो। कैद करे पोइ करबला खां कूफे खां दिमश्क इन काफ़िले जो जुलूस कढियो वियो आ। मुंहिंजा दोस्तो
उहे 17 सिर हुजन अहल बैतन जा, उहे सिर मथों टंगियल हुया, जिनमें इमाम हुसैन जो सिर हुयो, इमाम अली अकबर जो सिर हुयो, इमाम अली असगर जो सिर हुयो, इमाम कासिम जो सिर हुयो, हजरत गाजी अब्बास जो सिर हुयो, इमाम हुसैन जो भाव हजरत अबू बकर जेको मौला अली जो पुत्र हुयो उन्हें जो सिर हुयो, हजरत उस्मान जेको हजरत अली जो पुत्र इमाम हुसैन जो भाव हुयो उन्हें जो सिर हुयो, 17 सिर नेज़न ते हुया ऐं पुठियों अहल बैत कैदी जे सूरत में हुया। पुट अजीब इम्तिहान हुयो। माण्हू घर जो प्यारो को फौत थी वञे त केॾो सदमो थींदो आहे। हिकिड़ो माण्हू फौत थी वञे पर जे फौत थी वञे सॼो घराणो त उन्हनि जे दिल ते छा गुज़रंदो। वरी माण्हू फौत थी वेंदो आहे, हुनखे क़ब्र में दफ़न करे छॾिबो आहे, पोइ हाणे अॻिते नज़रुनि जे साम्हूं त न हूंदो न, जेको फौत थी वियो निगाहुनि जे साम्हूं त न हूंदो, पर ही त अजीब ॻाल्हि हुई जो 17 सिर नेज़नि ते निगाहुनि जे साम्हूं हुया। जंहिंजो भाउ जो सिर नेज़े ते हूंदो उनजी भेण जे दिल ते छा गुज़रंदो हूंदो। जंहिं बीबी जो खोट नेज़े ते सिर हूंदो उन बीबी पाक दामन जे दिल ते छा गुज़रंदो हूंदो। जे मासूम सकीना साईं जो अपो सिर नेज़े ते हूंदो उन मासूम सकीना जे उन मासूम दिल ते छा गुज़रंदो हूंदो। मुंहिंजा दोस्तो, काफ़िलो हलंदे हलंदे हिकिड़ी जाइ ते इमाम ज़ैनुल आबिदीन यज़ीदी जेके संतरी हुया, पहरेदार हुया, उन्हनि खे अर्ज़ पियो करे त हिकिड़ी मुंहिंजी इल्तिजा क़बूल कयो। कहिड़ी? हिकिड़ी देर थोरी देर जे लाइ मुंहिंजे बाबे हुसैन जो सिर मुबारक मुंहिंजे हवाले कयो त दिल चवे थी निरड़ चुमा गल चुमा। कॾहिं बाबो साईं प्यार कंदो हुयो, बाबो साईं मूंखे शफ़क़तूं ॾींदो हुयो। अॼु केतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि जो बाबे साईं जो प्यार न मिलियो आहे। दिल चवे थी त सिर मुबारक ॾे, त सिर मुबारक गल चुमा, पेशानी पाक खे चुमड़ी ॾियां। यज़ीदी लश्करी चवण लॻो ॾींदो साईं, पर हिकिड़े शर्त सां। चई कहिड़ो शर्त? चई हिन सिर खे तुंहिंजे पेरनि में उछलाई, जे क़बूल करी त ॼाए। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन जी रड़ निकिरी वई। सैयदा ज़ैनब परचाइण लॻी त बचड़ा हिन कठोर दिल ज़ालिमन मजा कहिड़ी था रहम जी उम्मीद रखूं। नबी जे काफ़िले खे कैदी जे सूरत में गश्त करायो वियो कूफे जे बाज़ारुनि में। पोइ मुंहिंजा दोस्तो किथे कूफो किथे दिमश्क मां पाण ॾिसी आयो आहियां। मां दिमश्क मुंहिंजे शहर मंझा बेपारी जो निकितुसि, बेपारी जो। सॼो ॾींहुं असांजी बस, हिनो बस वॾी गाॾी हुई, उहा सॼो ॾींहुं हली, शाम थी वई, राति सॼी राति हली, ॿिए ॾींहं ते बेपारी निमाज़ ते बगदाद शरीफ़ पहुतासीं। दिमश्क मंझा बगदाद एतिरो, बगदाद मंझा अञा 150 या 200 किलोमीटर कूफो अञा अॻिते हुयो। हाणे हिसाब लॻायो, बस ते हेॾी हिनो तेज़ रफ़्तार बस रोड ते पई हले, पर इहो जेको काफ़िलो उठनि घोड़नि ते हलियो हूंदो ऐं पंध हलियो हूंदो। हज़ारे मैलनि जो सफ़र, नबी जे बचड़नि जो काफ़िलो। जेॾी महिल काफ़िलो कूफे खां
दिमश्क जे शहर में पहुतो आ त दिमश्क में ऐलान करायो वियो, यजीद जे तरफां ऐलान करायो वियो त हिकिड़ो बाग़ी हुयो जे यजीद जी बैयत न कई, उन खे यजीद जे सिपाहियुनि क़त्ल कयो आ, उन जे खानदान खे कैदी कयो आ, उन जो काफ़िलो हींअर दिमश्क मां गुज़री रहियो आ। इहा त कंहिंखे ख़बर न हुई त इहो काफ़िलो कंहिंजो आ, इहे सिर कंहिंजा आहिनि, इहो घराणो कंहिंजो आ। अरे काबे खे आबाद करण वारे हज़रत इब्राहिम खलील जो घराणो आ, मुहम्मद मुस्तफ़ा जा बच्चा आहिनि, मदीने वारे ताजदार सरदारनि जे सरदार मुहम्मद करीम जो घराणो आ। मुंहिंजा दोस्तो, दिमश्क जे बाज़ारुनि में इहो काफ़िलो गश्त कराइनि पिया, हलनि पिया, ऐं माण्हू ॾिसनि पिया इहो बाग़ी केरु आहे, उन जो काफ़िलो कीअं आयो आहे। के माण्हू खिड़कियुनि में निकिरी बीठा ॾिसण जे लाइ, के घरनि जे छतुनि ते चढ़ी बीठा। काफ़िलो हलंदो रहियो, हिकिड़ी घिटी दिमश्क जी मां काफ़िलो गुज़रे पियो त हिकिड़े घर मंझां हिकिड़ी ॿुढड़ी औरत हुई, पंहिंजे ग़ुलाम खे मानी ॾिनई, पाणी ॾिनई, कपिड़ा ॾिनई, जेको बि घर में खाधे पीते जो सामान हुयो उहो सभु ॾिनई, चईं परदेसी काफ़िले वारनि खे वञी ॾेई आ। गुलाम खणी आयो, हज़रत बीबी ज़ैनब साइण जे हवाले अचे कयई। सैयदा ज़ैनब थी फरमाए त तूं ही सामान खाधे जो कीअं खणी आयो ही? चई मुंहिंजी साइण मुंहिंजी मालिकाणी आ, उहा ॾाढी करीम ऐं सखियाणी आ, उन मूंखे ई खाधे पीते जो सामान ॾिनो आ, चई तेरे परदेसियुनि खे ॾेई आ। हज़रत बीबी ज़ैनब साइण थी फरमाए त मां इएं कबूल न कंदसि, उन तुंहिंजी साइण खे चओ त पाण अचे मूंसां मिले, मां उनखे ॾिसण थी चाहियां त उहा कहिड़ी सखियाणी आहे जे असां परदेसियुनि जी संभाल लथी। उहा ॿुढड़ी औरत जॾहिं बीबी साइण जो न्यापो मिलियुसि, उहा ॿुढड़ी ज़ईफ़ लठड़ी हथ में खणी ख़ुदि निकिती आहे, सैयदा ज़ैनब सां जे मिली आ। साइण थी फरमाएसि त ओ बीबी, असां कूफे खां निकिता आहियूं, करबला खां, कूफे खां हज़ारे मैल पंधु कयो अथऊं, पर पूरे रस्ते में असां खां कंहिं बि पुछो न आहे त तव्हां केरु। असांखे कंहिं थधो पाणी न पियारियो, असांजी कंहिं संभाल न लथी, अम्मा तो असांजी संभाल लथी आहे, तूं आहीं केरु? तोखे इहो सबक़ कंहिं सेखारियो आहे? असां परदेसियुनि जी संभाल लहण जो तोखे सबक़ कंहिं सेखारियो आहे? उहा माई चवण लॻी त बीबी जे पुछी थी त भला हक़ीक़त थी ॿुधायां, मुंहिंजी नंढपण मदीने में गुज़री हुई। बीबी फातिमत ज़हरा मोहम्मद मुस्तफ़ा जी न्याणी जे घर जी बुहारणी ॾींदी हुयसि। बीबी फातिमत ज़हरा जी नौकरियाणी थी गुज़ारी हुयमि। पोइ हिकिड़े ॾींहुं बीबी फातिमा साण वेठी हुई, मां बि वञी पासड़ो वठी वेठी मांसि। मूंखे चवण लॻी त ओ बीबी, मूं ॿुधो आहे तूं दिमश्क जी आहीं, हाणे तूं जॾहिं दिमश्क वञी त मुंहिंजी हिकिड़ी नसीहत थई। तोखे हिकिड़ी नसीहत थी कयां त जॾहिं बि ॿुधी त को परदेसियुनि जो काफ़िलो आयो आहे त उन्हनि खे थधो पाणी पियारजाए, उन्हनि खे मानी कर। जॾहिं ॿुधी त को परदेसियुनि जो काफ़िलो आयो आहे
तो जो कुछ तो वट हुजे उन्हें काफिले जी मदद कजाए, उन्हें परदेसन मुसाफिरन जी संभाल ले। सो अज जो मूं ॿुधो हिकिड़ो काफ़िलो परदेसियुनि जो आयो आहे, या त ख़बर कोन हुई त केर आहिनि किथां जा आहिनि, पर जेका बीबी फातिमा नसीहत कई हुई उन नसीहत मुताबिक माही मानी पाणी जेको मुंहिंजो हाल हुयो सो मोकिलियो मैं। बीबी ज़ैनब तेरी महिल पंहिंजे अबाणनि जी ॻाल्हि ॿुधी ज़ार ज़ार रोण लॻी आहे। फरमाए थी बीबी अल्लाह तोखे ख़ुशि कंदो, शाद आबाद रखंदो जो तो असां परदेसियुनि जी संभाल लधी आहे। हाणे असां परदेसी तोखे ॿियो कुझु त नथा ॾेई सघूं, बाक़ी चई जेका मां तुंहिंजे लाइ दुआ घुरां दुआ ॾेई सघूं था। जे जेका चवी तुंहिंजे हक़ में दुआ घुरां त उहा माई दिमशिक वारी चवण लॻी त बीबी बसि हिकिड़ी दिलि में तमन्ना त मैं दुआ घुर त उहा मुंहिंजी तमन्ना रब पूरी करे। बीबी साइण पुछे थी अम्मा उहा कहिड़ी तुंहिंजी तमन्ना आहे? जी तमन्ना इहा में जॾहिं मदीने में रहंदी हुयसि बीबी फातिमत ज़हरा जे कच्छ में हिकिड़ी नंढड़ी न्याणी हुई पलजंदी हुई जंहिंजो नालो ज़ैनब हुयो, ॿियो नंढड़ो पुटड़ो हुयो जंहिंजो नालो हसन हुयो, ॿियो पुटड़ो हुयो जंहिंजो नालो हुसैन हुयो। दुआ घुर त मरण खां अॻु में ज़ैनब जी ज़ियारत नसीब हुजे। सैयदा साइण ज़ार कतार रोई फरमाए थी बीवी वो ज़ैनब माया हुसैन जो सिर हिलने से ओ उम्र बंद रख दूं न के जूं नियाणियों, उम्र बंद रख दूं न के जूं नियाणियों, मिड़ई मौजू शायद अथी घर धन्यायूं, उम्र बंद रख दूं न के जूं नियाणियों। निहोड़े छॾींदी अंदर वारियो आहूं जे न त हेठि रख तूं हमेशा निगाहूं हलन पियूं थियूं कई ओ नियाणियूं सियाणियूं, उम्र बंद रख पियूं न कंहिंजूं नियाणियूं। सैयदा ज़ैनब ज़ारो कतार रोण लगी आ पंहिंजा पाण याद करे जी जल अम्मा जी वसीयत या मुंहिंजी ज़बान मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हिया मुंहिंजी ज़बान मुंहिंजो कलम हर हूर हुसैन खे हार विधा हर हूर हुसैन
नखियार विधा वही करबल बड़ी बागे रमीय मुझी ज़बाई मुझो कलम छा पेश करे हसनैन जो गमीय मुझी ज़बाई मुझो कलम पुट कूंद जो काज जी रात कुसी पुट कूंद जो काज जी रात कुसी जो कासिम घोट खुदा जो कसम मुझी ज़बाई मुझो कलम छा पेश करे हसनैन जो गम मुझी ज़बाई मुझो कलम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह अल्लाहु अकबर واغفر لنا ما مضى يا واسع الكرم اللهم بحق محمد وبحق آل محمد ارحم لنا واستر عوراتنا وآمن رواتنا اللهم اغفر لنا ذنوبنا وإسرافنا في أمرنا اللهم يا أرحم الراحمين اللهم حبب إلينا الإيمان وزينه في قلوبنا وكره إلينا الكفر والفسوق والعصيان اللهم اجعلنا من الراشدين اللهم اجعلنا من عبادك الصالحين اللهم اجعلنا من عبادك الصالحين المخلصين المتقين اللهم اجعلنا من الذين لا خوف عليهم ولا هم يحزنون اللهم لا تردنا عن جنابك خائبين وليس لنا ملجأ سواك يا الله وليس لنا ملجأ سواك يا الله يا الله يا الله يا الله يا الله يا أرحم الراحمين يا أكرم الأكرمين يا أكرم الأكرمين يا حنان يا منان اللهم
ولا تردنا عن جنابك الخائبين. عفو كريم تحب العفو فاعف عنا. اللهم إنا نسألك الهدى والتقى والعفاف والغنى. آمين آمين آمين. اللهم إنا نسألك الصحة والعافية. اللهم إنا نسألك الصحة والعافية والمعافاة الدائمة في الدنيا والآخرة. وصل اللهم على حبيبنا محمد وآله وصحبه أجمعين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم وسلم وبارك على آله وصحبه أجمعين.